नाज़रीन सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त खबरूं। नवाब वली मोहम्मद में ज़मीनन ते कब्ज़े बाद बासरन की फायरिंग में कत्ल थियल 5 ॻोठाणनि अयाज भंड, पीसन शेर मोहम्मद उर्फ टोह भंड, साबन भंड, अकमल भंड, माशूक भंड जा लाश मक़तूलन जे वारसनि पारां नवाब वली मोहम्मद नेशनल हाईवे ते रखी 30 कलाकनि खां धरणो जारी आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर ख़ालिद लाखो मौजूद मैयतुनि खे धरणे वारे हंधि घुसल ॾिनो वियो आहे, जॾहिं त गर्मीअ सबबि मैयतुनि खे बर्फ़ में रखियो वियो आहे। सोग में नवाब वली मोहम्मद शेर मुकम्मल तौर बंद रहियो। धरणे में एसयूपी अॻवान सैयद ज़ैन शाह, रोशन बुड़ो, जीएसएम महाज जो चेयरमैन रियाज़ चांडियो, एसटीपी जो मरकजी अॻवान गुलज़ार सूंदो, हैदर शाहानी, निसार किरियो, रफ़ीक मला, वडेरी नाज़ू धारे जो, सिंध अवामी सख़्स जो सरवाण, नाले वारो शाइर मेहर डबाई, कौमपरस्त अॻवान डॉक्टर नियाज़ कालानी, पीपी शहीद भुट्टो जे फेरोज़ा लाशारी, गाज़ी नजीब चांडियो, जमीयत उलमा इस्लाम ज़िले नवाबशाह जो अमीर कारी अब्दुल कईम चन्नो, कौमी अवामी तहरीक जो अॻवान खान सुमरो, पीटीआई अॻवान इनायत रिंद, खादिम हुसैन उनड़, नून लीग अॻवान शफीक आराइन, जस्कम जो सीनियर अॻवान काको सरफराज मेमन, अली रज़ा खासकेली, यूथ एक्शन कमेटी जे चेयरपर्सन सिंधु नवाज़ घांगरो, JWC तंज़ीम जे मरकजी सदर ज़ुल्फ़कार अली खासकेली, डिविजनल ऑर्गेनाइज़र वली मोहम्मद जोखियो, NPP अॻवान बिलावल जतोई, शाहनवाज़ जतोई, धरती धणी तहरीक जे कादिर चांडियो, जस्कम आरिसर जे सरमद मीरानी, मक़तूलन जे वारसन हाजी भंड, खमीसो खान भंड जी अॻवानी में धरणो जारी आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो आहे त मोहसिन ज़रदारी, आबिद ज़रदारी, शहज़ादू ज़रदारी, सालिया ज़रदारी, महरम मेमण ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि ऐं असांजा बेगुम कयल माण्हू गुलाम हैदर भंड, मोहम्मद महर खे आज़ाद करे ऐं ज़मीन जा कब्ज़ो ख़त्म करे ज़मीन असांजे हवाले कई वञे। ॿी सूरत में लाश न दफ़नाया वेंदा ऐं धरणो जारी। एसयूपी अॻवान सैयद ज़ैन शाह ख़िताब कंदे चयो त लाक़ानूनियत जी इंतिहा आहे। 5 लाश रखी FIR दाख़िल करण जे लाइ वेठल आहियूं, पर पुलिस केस दाख़िल न करे साबित कयो त कब्ज़ो पुलिस जे ज़ोर ते कयो वियो आहे। कौमपरस्त अॻवान डॉक्टर नियाज़ कालानी, STP जे मरकजी अॻवान निसार किरियो, सिंध अवामी सख़्स जे सरवाण नाले वारे शाइर मेहर डबाई, JSM महाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो ख़िताब कंदे चयो त सॼी सिंध में ज़रदारी कब्ज़ो करे छॾियो आहे। हर रोज़ लाशनि सां रांदि खेॾी पई वञे, जॾहिं त नवाज़ लीग अॻवान नाज़ू धारे जो, सिंधु नवाज़ घांगरो, फेरोज़ा लाशारी, मुजीब माची, सिकंदर उनड़, सरफराज मेमण खान सूमर अली, मेमण खान सूंगो, अली रज़ा खासकेली ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। हेॾां वाक़िए जो केस दाख़िल न थियण ऐं जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी पारां हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे धरणो जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे ऐं सुभाणे सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सॾु ॾिनो वियो आहे, जॾहिं त अंगारे जे ॾींहुं शटबंद हड़ताल कई वेंदी। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।